कोयटा बलूचिस्तान में 5 ॾींहनि खां जारी तेज़ बरसातुनि सबबि 6 ॼणा फ़ौत जॾहिं 25 ज़ख़्मी थी पिया आहिनि। कोह सुलेमान रेंज में कुझु हंधनि ते लैंड स्लाइडिंग बि थी आहे। तेज़ बरसातुनि सबबि बलूचिस्तान खे डेरा इस्माइल खान सां मिलाईंदड़ N70 हाईवे दानासर जे हंध ते ट्रैफ़िक जे लाइ बंदि कयो वियो आहे, जंहिं सबबि हाईवे ते वॾी अंग में गाॾियूं फासी वयूं आहिनि। PDM में इख़्तियारनि पेशावर, सवात, इस्लामाबाद, पिंडी खां ईंदड़ ट्रांसपोर्ट डेरा इस्माइल खान ते बीहण जी हिदायत कई आहे। तेज़ बरसात सबबि बलूचिस्तान खे ख़ैबर पख्तूनख्वा सां मिलाईंदड़ N70 हाईवे दानासर ट्रैफ़िक जे लाइ बंदि कई वई आहे, जंहिं सबबि हाईवे ते वरी अंग में गाॾियूं फासी वयूं। तेज़ बरसात सबबि थींदड़ मुख़्तलिफ़ हादसनि में 6 ॼणा फ़ौत, 25 ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿिए तरफ़ मौसमियात खाते अॼु इस्लामाबाद, मरी, गलियात, गुजरांवाला, नारोवाल, सियालकोट, बालाकोट, मानसेरा, एबटाबाद, सवात, खुजदार, आवारा, लसबेला ऐं आज़ाद कश्मीर में बरसात जी अॻकथी कई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।